तू माफ़ कयो न कयो मु कौन माफ़ कयो अफजल मथा प्रेशर उदो उनके जिडायो ढप उदो शायद खौफ में अची वियो यो थी बयान ॾियण चाहियां हिते अफजल आयो खुद नाज़िम के वठण कि सालार जाम अब्दुल करीम जा माण्हू बीठा आहिनि ॿार नाज़िम हल तोखे घुरायो जाम अब्दुल करीम ही उनके मारायो हथ सां न जाम अब्दुल करीम अॼु कीअं तो अफजल के क़तल करा अफजल के कमरे में बंद करे अफजल के बयान तो ॾियाराए तू जेको आहे न मूंखे मुंहिंजो लिखी ॾे त आऊं कोन आहियां अब्दुल खुद मुसां इहे ॻाल्हियूं कयूं ना पाण खुद गवाही भले जाम अब्दुल करीम मूंखे गोलियूं हणण चाहे तो न त मीडिया सॼी असां सां गॾु सॼो पाकिस्तान असां सां सभु गॾु अफजल जी माउ असीं ॿई इंशाल्लाह सॼो ॻोठ सॼो पाड़ो असां सां गॾु अफजल ज़ाहिरा जिडी वियो खौफ़ में अची वियो ईअं थी चवणु चाहियां मीडिया वारनि सां सभिनी सां लाइव थी ॻाल्हाइणु चाहियां त मुंहिंजे घर वारे खे इंसाफ़ खपे इंशाल्लाह ताला पोयां न हटंदसि अफजल जेको कयो आहे सो इहो सुठो कोन कई उन्हनि जे दबाव में अची वियो जिडी वियो उनखे जिढारियो उन्हनि जे गाॾे इहा सुठी ॻाल्हि न आहे थी मूंखे इहो ॾाढो ॾुख आहे हितां वठी बि वियोसि हितां चऊं अब्दुल जाम करीम चयो न तूं वञ बसि मुंहिंजो ई बचो वकील त कसम खयों असांजे वकील त असीं अॼु तव्हां सां गॾु आहियूं असीं तुंहिंजा हर ॻाल्हि में साथ ॾींदासीं असांखे भले मौत अची वञे पोइ अदा वकील तो ईअं छो कयो मूंसां मुंहिंजी न्याणी सां ईअं छो कयो उन्हनि जे चवण ते थी न मूंखे तो त चो इंसाफ़ ॾियारींदोसि न तोसां गॾु आहियां हर ॻाल्हि में पोइ सुठो त न कयो अफजल खे ब्लैकमेल कयूं प्रेशर विधोमांसि मूंखे वधीक ख़बर न आहे त छा थियो मां हाणे तव्हांजे वाता ॿुधां थी पई हुई मुंहिंजी पाण तबियत सही न थी रहे न हिनजे करे